उबाश नौजवानन वट यगमाल बनियल पानी में गोता दियारींदा रहा। आंखे नंबर सां अपडेट कयो नाज़रीन रहनी माज़ूर नौजवान के उबाश नौजवानन पारां त पूरी रात यगमाल बणायो वियो ऐं पानी में गोता ॾींदा रहा। छा कंहिंजी माज़ूरी के विंद्र जो सामान समझण नफ़सियाती बीमारी न आहे। ठटे में ज़हनी माज़ूर नौजवान उबाश नौजवानन वट यगमाल बनियल रहियो, पानी में गोता ॾियारींदा रहा ऐं अहिड़ी जेका वीडियो आहे उहा बि वायरल थी आहे। उबाश नौजवानन ज़हनी मरीज़ के पानी में गोता ॾियारण समेत अज़ियत ॾियण वारी जेका वीडियो आहे उहा वायरल कई आहे। वीडियो वायरल थियण जो SSP नोटिस पे वरितो आहे, जॾहिं त उहे जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। टाइम न्यूज़ के रिपोर्टर इस्माइल मेमन असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इस्माइल मेमन, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि उन्हनि जेके जवाबदार आहिनि उहे उबाश नौजवान आहिनि, उन्हनि जी सुञाणप थी सघी आहे? जी गुज़िरियल राति छटे शहर के इस्लामपुर पाड़े के महबूब आलम खत्री के नौजवान ज़हनी मरीज़ पुट मोहसिन सफ़ी के सब्जती पाड़े जा कुछ ओबाश किस्म नौजवान पाण सां गॾु वठी विया जॻह उते जॻह ते यगमाल भराए उनखे सॼी राति उनखे अॻु ॾींदा रहिया ऐं उन सां गॾोगॾु छटे वेझो कतरी वाह आहे ऐं कतरी वाह में जेकी सेपर पाणी में उन नौजवान खे दाख़िल करे ज़हनी मरीज़ खे ऐं उन खां पोइ उनखे उन पाणी में दाख़िल करे उते उनखे जो ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे रहिया त उनखे ज़हनी अॻु ॾींदा ऐं उनखे बार बार पाणी में दाख़िल ॾींदा रहिया ऐं हू हथु ॿधी उन खां चुकंदो रहियो, उन खां ॿाहिरि निकिरण जी कंदो रहियो। पर उनके बावजूद ओबाश किस्म के नौजवान उनकी हिकु न ॿुधी ऐं इन सॼी राति उन नौजवान खे न रुगो पाणी में पर उन सां गॾोगॾु उनखे वापसि जॻह ते वठी मखसूस जॻह ते वठी उते यगमाल बणाए पोइ सॼी राति उन ज़हनी माज़ूर खे जेको आहे त पंहिंजी ज़हनी तस्कीन जे आफ़ताब जे हवाले सां उनखे ज़हनी अॻियां ॾींदा रहिया ऐं ईअं ई उनजी सॼी राति तकलीफ़ कंदा रहिया ऐं जॾहिं नौजवान जे राति देर सां न अचण ते जा वात परेशान थी विया। उन नौजवान की ॻोल्हा शुरू कई ऐं उनजो किथे अतो पतो न मिलियो। पोइ सुबुह मां जॾहिं